वाक़िया कंदासीं अगड़ा वेझो घर मां धाड़े जी कोशिश दौरान मज़ामत हथियार अमनन पीरसन खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम था। मेरान टीवी जो रिपोर्टर जावेद ॿुध टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जावेद, कहिड़ा तफ़सील आहिनि आॻा कजो। हाँ जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगड़ा थाणे जे हद में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते ॻोठ बरकत आराई में नामालूम चोरनि मुबैना फायरिंग करे घर धणी अब्बास क्लास खे गोली हणी क़तल करे छॾियो आहे। राब्तो करण ते अगड़ा पुलिस ॿुधायो त असांखे जीअं ई इतला मिलियो त फौरी तौर ॻोठ बरकत आराई में पहुतासीं, जिते लाश तहवील में वठी गंबट गिम्स अस्पताल पहुचायोसीं, जिते ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। जेको पहिरियों इतला आहे त उते असांखे ॻोठाणनि ॿुधायो आहे त ॿ फोरू जेके आहिनि अब्बास जे घर में फुर जे इरादे सां दाख़िल थिया, जिते घर धणी जागी पियो ऐं मज़ाहमत ते फौरन फायरिंग करे अब्बास क्लास खे गोली हणी खॾे ते क़तल करे छॾियो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त मामले जी वधीक जांच कयूं पिया। हिन वक़्त ताईं को बि वाक़िए जो केस जेको आहे उहो दाख़िल न थी सघियो आहे। जी जावेद, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।